अगुणे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह PS 77 ते इलेक्शन मुहिम के सिलसिले में सेमण भरसां यूनियन काउंसिल बाजार में शानदार जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे में शानदार पिंडाल सजायो वियो आहे। आसपास के इलाइक़नि जे माण्हुनि हज़ारनि जी तादाद में शिरकत कई। चेयरमैन यूनियन काउंसिल बाजारा विकास तारिक बाजारे पारां मुनक़िद कयल जलसे में अवाम जी शिरकत सां पिंडाल भरिजी वियो। हर तरफ़ पीपल्स पार्टी के जियालन पारां वज़ीर आज़म बिलावल भुट्टो के नारनि की गूंज। अगुणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त अव्हां जी मुहब्बत ऐं हिन शानदार इस्तक़बाल लाइ बेहद थोराइतो आहियां। पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म पाकिस्तान थींदो। इंशाअल्लाह हिन जोश और जज़्बे सां 8 फरवरी ते अव्हां पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। इन मौक़े ते वकास तारिक बाजारे ऐं तारिक हुसैन बाजारे मोहम्मद सलीम बाजारे पारां साबिक़ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह के सकाफती पटको लुंगी पेश कई वई। आखिर में साबिक़ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह चेयरमैन यूनियन काउंसिल बाजारा वकास तारिक बाजारे के कामयाब जलसे करण ते मुबारकबाद ॾिनियूं। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां भी पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार के कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।